हैदराबाद जी गुथियल आबादी ऐं मसरूफ़ तरीन इलाइक़े गुल सेंटर वटां ॾींहुं ॾिठे जो नौजवान नारी रहमत ख़ासखेली जे अगवा वारे वाक़े जा CCTV फुटेज साम्हूं अची विया आहिनि। टंडोजाम जी रहवासण नारी रहमत ख़ासखेली 2 महीना अॻु हैदराबाद जे नौजवान अली गुल बबर सां पसंदि जो परिणो कयो हो। रहमत ऐं संदसि मुड़ुसु अदालत में ॿुधणीअ बैदि मोटरसाइकिल ते वापसि अची रहिया हुआ त रहमत जे वारसनि खेसि अगवा करे वरितो। रहमत पंहिंजे मुड़ुसु ऐं सोहरे सां गॾु मोटरसाइकिल ते सवार हुई जो खेसि वारसनि पारां खंभियो वियो। रहमत खे खंभण लाइ पहुतल जवाबदारनि मां हिक खे रहमत जे मुड़ुसु ऐं संदसि सोहरे पकिड़े वरितो ऐं पुलिस जे हवाले कयो। रहमत जे वारसनि पारां मकीशाह थाणे ते संदसि अगवा जो केस बि दाख़िल करायो वियो आहे। रहमत जे सोहरे मोहम्मद ख़ान बबर बि पंहिंजे नुंहुं जे अगवा जो केस संदसि पीउ, भाइरनि ऐं ॿियनि जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कराए वरितो। रहमत जे मुड़ुसु ऐं संदसि सोहरे रहमत जी फौरी बाज़ियाबी ऐं जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कयो। अचरज जोगी ॻाल्हि इहा आहे त रहमत खे ॾींहुं ॾिठे खंभण वारे वाक़े जा CCTV फुटेज साम्हूं अचण बावजूदि पुलिस का बि कार्रवाई न कई आहे।